ॿी ख़बर शामिल कंदासीं। ॼाम शोर मां ते ख़बर पहुचाईंदासीं जिथे मेहरान हाउसिंग सोसाइटी जे उहिदेदारनि में सख़्त इख़्तिलाफ़ साम्हूं आयो आहे। मेहरान हाउसिंग सोसाइटी के उहिदेदारनि में इख़्तिलाफ़ साम्हूं आया आहिनि जॾहिं त करोड़े रुपयनि जी करप्शन जो ॿुधायो पियो वञे। अहम ख़बर आहे अवां सां ॼाम शोरो मां शेयर कंदा रहूं जिते मेहरान हाउसिंग सोसाइटी के उहिदेदारनि में इख़्तिलाफ़ वधी विया आहिनि। करोड़े रुपया हड़प करण जा इल्ज़ाम लगाया विया आहिनि। बिल्कुलु नाज़रीन, करोड़ रुपया हड़प करण जा इल्ज़ाम लगाया विया आहिनि। ॼाम शोरो मां ते ख़बर पहुचाऊं पिया। हाउसिंग सोसाइटी जे चेयरमैन अब्दुल गफूर ऐं सदर आसिफ जतोई विच में पैसनि जी ऑडिट तां इख़्तिलाफ़ वधी विया आहिनि। हाउसिंग सोसाइटी के चेयरमैन ऐं ॿियनि में इख़्तिलाफ़ वधी विया आहिनि। अहम ख़बर आहे अवां सां शेयर कंदा रहूं। ॼाम शोरो मां मेहरान हाउसिंग सोसाइटी के उहिदेदारनि में सख़्त इख़्तिलाफ़ पैदा थी विया आहिनि। करोड़े रुपया हड़प करण जा इल्ज़ाम मढ़िया पिया वञनि। हाउसिंग सोसाइटी के चेयरमैन अब्दुल गफूर कंदर ऐं सदर आसिफ जतोई विच में पैसनि जी ऑडिट तां इख़्तिलाफ़ वधी विया आहिनि। बिल्कुलु नाज़रीन, पैसनि जी ऑडिट तां ही इख़्तिलाफ़ात वधिया आहिनि। मेहरान हाउसिंग सोसाइटी जे उहिदेदारनि में सख़्त इख़्तिलाफ़ पैदा थी वियो आहे। करोड़ रुपया हड़प करण जा इल्ज़ाम आहिनि। ॼाम शोर मां ते ख़बर ॾियूं पिया जिथे चेयरमैन अब्दुल गफूर ऐं सदर आसिफ जतोई विच में पैसनि जी ऑडिट तां इख़्तिलाफ़ वधी विया आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर कंदा रहूं। ॼाम शोरो मां जिते मेहरान हाउसिंग सोसाइटी के उहिदेदारनि में सख़्त इख़्तिलाफ़ साम्हूं आया आहिनि। अज़ीम बारी जो असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। तफ़सील मालूम कंदासीं ॼाम शोरो खां। जी अज़ीम, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी मंज़र, बिल्कुल मेहरान यूनिवर्सिटी कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी के पैसनि मां करोड़ रुपया जेको हड़प करण जो इंकशाफ थियो आहे। हाउसिंग सोसाइटी के चेयरमैन ऐं सदर में पैसनि वारे जी ऑडिट न करण, पैसा हड़प करण वारे मामले तां जेके इख़्तिलाफ़ साम्हूं अची विया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाउसिंग सोसाइटी जो जेको सदर आसिफ जतोई पारां FIA एंटी करप्शन खे हिकु दरख़्वास्त ॾिनियूं आहिनि त 20 सालनि खां हाउसिंग सोसाइटी जेकी आहे मेहरान यूनिवर्सिटीअ जी उनमें का भी ऑडिट न थिए, छो त उते करोड़ रुपया जेके हड़प कया आहिनि जंहिंजे ख़िलाफ़ जेकी जांच कई वञे। जंहिंखां पोइ हिन वक़्तु जेको FIA एंटी करप्शन जेको अलॻि अलॻि आहिनि मेहरान कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटीअ जी जेकी जांच शुरू करे छॾी आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मेहरान यूनिवर्सिटी जेकी हाउसिंग कोऑपरेटिव सोसाइटीअ जो जेको प्राइवेट अकाउंट आहे उन जा जेके 7 करोड़ 10 लख रुपया जेके आहिनि डायरेक्टर फाइनेंस जो जेको रिकवरिंग मेहरान यूनिवर्सिटी जो अकाउंट आहे उनमें जारी थियण जो अहम इंकशाफ थियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मेहरान कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी जाम शोरे जे जेके यूनिवर्सिटी जा मुलाज़िम आहिनि उनजी इम्प्लॉय था, मगर डेवलपमेंट जा जेके चार्जिस जा जेके पैसा जेके आहिनि उते सोसाइटी जो अलॻि अकाउंट हूंदो आहे उते गॾु थींदा आहिनि। मगर 20 सालनि खां उते उन कॉलोनीअ में जेको डेवलपमेंट जा को भी तरक़ियाती कम हिन वक़्तु ताईं न थियो। रोड रस्ता न आहिनि उन कॉलोनी में जेको मुख़्तलिफ़ जेके पारा आहिनि इलाइक़ा आहिनि उन्हनि में हिन वक़्तु पीअण जो पाणी न आहे, गैस लाइन न आहे। जंहिंसां जेको हाउसिंग सोसाइटी जो जेको चेयरमैन अब्दुल गफूर कंदर ऐं जेको आसिफ अली जतोई जेको सदर उनमें इख़्तिलाफ़ साम्हूं अची विया आहिनि। हिक ॿिए ते उन्हनि में इल्ज़ाम हया आहिनि। उन सिलसिले में जॾहिं मुंहिंजो राब्तो थियो आहे हाउसिंग सोसाइटी जो चेयरमैन जेको आहे अब्दुल गफूर कंदर सां, उन चयो त असांजा कुझु पैसा जेके आहिनि मेहरान यूनिवर्सिटी जो सरकारी जेको अकाउंट आहे डायरेक्टर फाइनेंस जो रिकवरिंग अकाउंट उनमें असां 7 करोड़ 10 लख रुपया जेके उनमें मुंतकिल कया आहिनि, छो त उहे असांजा पैसा उते सेफ रहंदा। उनजे करे ॿीहर जेको उहे पैसा कढाए असां पंहिंजे हाउसिंग सोसाइटीअ में कम ईंदा, असां उते तरक़ियाती कम कराईंदा। बल्कि हिन वक़्तु जेको जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मंदर इहे पैसा जेके आहिनि हाउसिंग सोसाइटीअ जा जेके उन इलाइक़नि में जेको उनजो हिकिड़ो प्राइवेट अकाउंट हूंदो आहे, छो त हर जेको उहे पैसा उते जमा कराईंदो मुख़्तलिफ़ डेवलपमेंट चार्जिस में। उहे त जेको गुज़िरियल ॾींहुं जेको नए यूनिवर्सिटी इंतिज़ामिया जेको हिकु पंहिंजो चेयरमैन जेको हाउसिंग सोसाइटीअ जो जेको अब्दुल गफूर कंदर खे 1 महीने अंदरि मुक़ररु करे उहे पैसा जेके आहिनि उहे सरकारी
रिकवरिंग जो अकाउंट हूंदो आहे डायरेक्टर फनास जो उन में मुंतकिल करे छॾिया इहे पैसा ज़रियनि वटां असांखे ॼाण मिली आहे त डायरेक्टर फनास जेको आहे मुनीर शेख उहे हड़प करे छॾिया आहिनि मगर हिन वक़्तु जेको हाउसिंग सोसाइटी जो सदर आसिफ जतोईअ सां मुंहिंजी हिन वक़्तु ॻाल्हि ॿोल थी आहे उन चयो त इहे कंहिं बि तरीक़े सां या कानून नथो चए त असांजी जेके हाउसिंग सोसाइटीअ जा जेके पैसा आहिनि उहे के सरकारी अकाउंट में वञनि छो त 20 सालनि खां आसिफ जतोई जो इहो चवणु हो त मेहरान हाउसिंग सोसाइटीअ में को बि तरक़ियाती कमु न थियो छो त 20 सालनि खां जेको आहे करोड़ रुपया जेके हिनखे मिलंदड़ हुआ उहे जेको चेयरमैन यूनिवर्सिटी इंतज़ामिया मिली भगत जेको हड़प करे छॾिया आहिनि बल्कि हिन वक़्तु जेको आहे उहो आसिफ जतोई ऐं जेको हाउसिंग सोसाइटी जो चेयरमैन अब्दुल गफूर में इख़्तिलाफ़ अची विया आहिनि साम्हूं अब्दुल गफूर जेको उन पैसा मुंतकिल करे छॾिया आहिनि आसिफ जतोई उन ते सख़्तु इल्ज़ाम हया आहिनि उन चयो त डेवलपमेंट जा जेको कुछ महीना अॻु जेको गैस जा जेके कनेक्शन हणण लाइ 70 लख रुपया जेके 20 सालनि अंदरि कढिया विया आहिनि मगर उहे 20 लख जेके 70 लख रुपयनि जो जेको गैस जे या पेमेंट कढी वई उहा हिन वक़्तु ताईं कॉलोनी में गैस न आयो आहे आसिफ जतोई जो वधीक चवणो हो त कुझु महीना अॻु जेको ट्रांसफार्मर जेको 5 लख रुपया कढिया आहिनि उहो बि ट्रांसफार्मर लॻो आहे हिन वक़्तु ताईं उन हाउसिंग सोसाइटी जेकी मेहरान कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी उन में को बि तरक़ियाती कमु न थियो आहे 1 करोड़ रुपया जेके उन हाउसिंग सोसाइटी जे मिलंदा हुआ उहे हड़प थी विया आहिनि हिन वक़्तु जेके इख़्तिलाफ़ जेके आहिनि कॉलोनी जे चेयरमैन ऐं सदर में साम्हूं अची विया आहिनि जी असीं बारी जो अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।